नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त कोट दीनल शाह में मुश्ताक अहमद भुट्टो जे घर खे ओचितो बाहि लॻण करे लखें रुपए जो नुक़सानु थियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। बिल्कुल पीर जे ॻोठ कोट दीनल शाह में मुश्ताक अली भुट्टो जे घर के ओचितो बाहि वकोड़े वई। बाहि वकोड़ सबबि उते ॿधल 3 ढोरनि मां हिकु ढोर मरी वियो ऐं 2 ढोरनि खे रहवासियुनि पारां बचायो वियो। कोट दीनल शाह जे रहवासियुनि पंहिंजी मदद तहत पाण बाहि विसाए फायर ब्रिगेड अमलो अञा ताईं नाहे पहुतो ऐं हिते जेको रहवासी आहिनि ऐं हितां जे जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि ॿुधायो त हिते म्यूनिसिपल पारां गंदु छिलरायो वेंदो आहे। उन गंद खे हिकु स्वीपर बाहि ॾेई वियो, जंहिंजे करे इहा बाहि हिते भड़की वियो थी, जंहिंजी ज़िम्मेवारी हींअर म्यूनिसिपल कमेटी जे CMO ऐं म्यूनिसिपल खे करार ॾियारायो पियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।